असांजे दीन असांजे इस्लाम असांखे इहो सेखारियो आहे त झिरकी खे बि न मञो। हलाल आहे उनखे को त पेश खाई सघी खाओ इस्तेमाल में आयो या के दवा में इस्तेमाल कयो। बेगुनाह के जीत के जानवर के मारण बि हलो न रस्ते में हलो न त ॾाटो मथे करे हठीलन वांगुरु कंध मथे करे न हलो मथां खां हेठि केवल लताड़ी न विझो मथां को माकोड़ो लताड़ी न विझो। हलो हलो त गर्दन झुकाए हलो। थोरो दिल जी तकलीफ़ थी पई कराची में डॉक्टर खे ॾेखारियुमि डॉक्टर चयो त साईं पंध हलो था रोज़ानो मेल ॿ मेल पंध कयो। मां मोटी आज हलण शुरू कयो हेठि ॾिसां रुॻे जीत रुॻे किविलियूं मौसम अहिड़ी हुजे। मां वरी डॉक्टर वटि वियुसि मां चयो यार इहो मूंखां कमु कोन थींदो सेहत जो मामलो हलणो पवंदो। मां चयो हलां थो मां पंहिंजी सिहत जे लाइ हलां थो पर मां ॾिसां थो त अलाह जी मखलूक मां पंहिंजे सिहत जे लाइ हज़ारे किविलियुनि खे लताड़िया मारिया पोइ मां बीमार हुजनि भलो आहियां मरां भलो आहियां पर मां पंहिंजे ॼाणी वाणी किविलियुनि खे कोन मरंदुसि पंहिंजे मौत जेको मुंहिंजो टाइम लिखियल आहे उन ते मरंदुसि उन खां अॻु में कोन मरंदुसि। जेका मुंहिंजी राति क़ब्र में लिखियल आहे उहा ॿाहिरि मूंखे कोन पवंदी। हाणे मौसम अहिड़ी आहे जो किविलियूं ॾाढियूं आहिनि रस्ते में जिते हलूं त किविलियूं ई किविलियूं आहिनि। मां कीअं हलां कीअं वाकियूं कयां। असांजे दीन त असांखे इहो सेखारियो आहे त ॼाणी वाणी किविल खे बि न ईंदाणी। हाणे मां तव्हांखे कुझु क़ुर जूं आयतूं ॿुधायां थो त जेको ज़ुल्म आहे न वो अल्लाह के केतिरो नापसंद आहे। ज़ुल्म रब के ज़ुल्म करण वारे ते केॾी कावड़ आहे। ज़ुल्म करण वारे ते अल्लाह ॾमरबो आहे अल्लाह कावड़बो आहे। ख़ुदा जो कहर ख़ुदा जो ग़ैज़ गज़ब उन माण्हू ते ईअं नाज़ुल थींदो आहे जीअं हेठां ई ते पाणी कहते जेको ज़ुल्म थो करे। ॿुधो अल्लाह जो क़ुर थो फरमाए वला तहसबन्नल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलु ज़ालिमून। दुनिया वारो हिकिड़ो ज़ुल्म करे थो उनखे कुझु बि नथो थिए। ज़ुल्म करे थो चिचलाए थो माण्हुनि खे मारे थो ईज़ाए थो कुझु बि उनखे कोन थो थिए। तव्हां सम्झंदा हूंदो ही ॾाढो आहे जीअं वणेसि तीअं करे थो पियो हिनखे केरु चवण वारो कोन्हे पर ॿुधो ॿुधो माण्हुनि खां ॾाढो आहे इंसाननि खां ॾाढो आहे पर मूं अल्लाह वाहिदुल क़हार खां ॾाढो न आहे। तव्हां हीअं न सम्झजो त मां अल्लाह इन ज़ुल्म खां को गाफ़िल आहियां मां बेख़बर न आहियां मां रब ॾिसां थो पियो पर मां रब रुॻे ढिघर सां मोहलत ॾिनी आहे। वला तहसबन्नल्लाह गाफ़िला इहो गुमान न कजो त अल्लाह बेख़बर आहे अम्मा यअमलु ज़ालिमून उन्हनि कमनि खां रब को बेख़बर आहे जेके ज़ालिम ज़ुल्म था कनि। अल्लाह बेख़बर न आहे अल्लाह समीउ बसीर आहे ॾिसे बि थो ॿुधे बि। सुभान अल्लाह। रब खां ज़ालिम जो ज़ुल्म कुझो न आहे। इन्नमा युअख़िरुहुम रब त रुॻे उनखे मोहलत थो ॾिए। असां वटि सिंधी में हिकिड़ो पहाको आहे त अल्लाह वटि देर आहे इहो त सभिनी खे यादि आहे। अल्लाह वटि चओ अल्लाह वटि देर आहे पर वरी चओ अल्लाह वटि देर आहे पर कुरान जो फरमाए इन्नमा युअख़िरुहुम लियौमिन तशख़सु फ़ीहिल अबसार। रब इन्हनि ज़ालिमनि खे ढील ॾिनी आहे मोहलत ॾिनी आहे
उन ॾींहं ताईं जंहिं ॾींहं में अखियूं फाटी पवंदियूं, दोॾा पटिजी पवंदा, हीअं दोॾा पटिजी पवंदा। मोहती वधीक बयानात ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल हाफिज़ अजीब रहमान मारवाणी खे ज़रूर सब्सक्राइब कंदा। साडा इश्क भी तू साडी जान भी तू, साडा इश्क भी तू साडी जान भी तू, साडा दिल भी तू दिलदार भी तू, नाले अरशां दा मेहमान भी तू,